गाढ़ा गोढ़ा गाढ़ा दे मौन जे पे तन में भागी, मौन जे पे तन में भागी तुझी जागीर नाइन संत जी जागीर आइन इनन न्याणिन जी जागीर आइन। बच्चो बच्चो वतन ना विढ़ंदो। हाणे सवाल इहो आहे मां तव्हां खे जी असां कराची खां हैदराबाद पहुता आहियूं। हिते तमामु कॉम्प्रेशन जो गॾियल जेको आहे त पंहिंजो मेड़ाको आहे ऐं हिते जेको आहे त पंहिंजो धरणो आहियूं वेठा आहिनि हैदर चौक ते। तो अचो तुरनि खां ॿुधो हुनजा कहिड़ा मुतालबा आहिनि। जी सिंध एक्शन कमेटी जे सॾ ते हज़ारे मर्द औरतूं इहे सभु गॾु थियूं। मक़सदु हिकिड़ो आहे त सिंध ते वफ़ाक़ जो कब्ज़ो नामंज़ूर, बेटनि ते कब्ज़ो नामंज़ूर, कारूंजर जो क़त्ल नामंज़ूर, इन्हनि सभिनी मनसूबनि जे ख़िलाफ़ अॼु सिंध सरापा एहतिजाज आहे। ऐं असां वफ़ाक़ी हुकूमत खे ॿुधाइण चाहियूं था त सिंध सां जारीअ जो रवैयो ख़तमु कयो। जेकॾहिं सिंध सां तव्हां जारीअ जो रवैयो जारी रखंदव त हितां माणपो मोकिलाए वेंदो। ऐं ॿेट असांजे वतन जो हिसो आहिनि। अॼु तव्हां ॿेट कब्ज़ो कंदव, सुभाणे तव्हां सिंध खे विराए छॾींदव। इन करे असीं सिंधी पंहिंजे धरती माउ जी हिफ़ाज़त जे लाइ जदोजहद कंदासीं, आख़िरी दम ताईं कंदासीं। कंहिं बि सूरत में इन्हनि खे सिंध जा ॿेट कब्ज़ो करणु कोन ॾींदासीं। ॾिसो, बिल सुठी ॻाल्हि आहे, रेज़ोल्यूशन पास थी वियो, पर पीपल्स पार्टी खे हिकिड़ी विख अॻिते वधी हाणे इन ते कानून साज़ी करणी पवंदी। बाक़ाइदे रेज़ोल्यूशन करारदाद जे बजाए हाणे बिल आणणो पवंदो। जॾहिं बिल आणींदी त ऑर्डिनेंस ख़ुदि ब ख़ुदि रद्द थी वेंदो। गाढ़ा गोढ़ा गाढ़ा दे मौन जे पे तन में भागी, मौन जे पे तन में भागी, मौन जे पे तन में भागी। काड़ा पेट पछाड़ी दे तू, काड़ा पेट पछाड़ी दे तू, गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे, गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे। ओ ज़ालिम तुंहिंजो वक्त पुॼी वियो, ओ सभु कब्रन वारा भागी, ओ सभु कब्रन वारा भागी, ओ सभु कब्रन वारा भागी। काड़ा लाश लसाड़ी दे तू, काड़ा लाश लसाड़ी दे तू, गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे। अहांजो ऑर्डिनेंस, अहांजा गैर जमहूरी फैसला सिंध ते कब्ज़ो ऐं विलार क़बूल न आहे। भले पीपल्स पार्टी सिंध असेंबली जी करारदाद जेका सदारती ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ हुई उन जी पासदारी न करे सिंध जा माण्हू पंहिंजे कानूनी, पंहिंजी क़ौमी ऐं जमहूरी जंग खे अॻिते वधाईंदा त समुंड ते कब्ज़ो, ॿेटनि ते कब्ज़ो, सिंध जे माहौलियाती तबाही, डेमोग्राफी जी तबाही ऐं पंहिंजे वजूद जी तबाही जे लाइ को बि फ़ैसिलो क़बूल कोन्हे। इमरान जी गुंडागर्दी क़बूल कोन्हे ऐं पीपल्स पार्टी जी मुनाफ़क़त क़बूल न आहे। सिंध ते कॾहिं बि को ऑर्डिनेंस क़बूल न थियण ॾींदासीं, का मेरी अखियण कोन ॾींदासीं। सिंध हिन वक़्तु मूंखे सूरत हाल मां गुज़री रही आहे। असां सभिनी खे गॾु थियणो पवंदो। पोइ केरु कहिड़ी बि पार्टीअ सां तालुक़ु रखे थो, केरु कहिड़े बि फ़िरके सां तालुक़ु रखे थो, सिंधियत जे बुनियाद ते, सिंधी हुजण जे बुनियाद ते गॾु थियणो पवंदो। तव्हांखे सिंध मण सॾे रही आहे त अचो गॾु थियो, मुंहिंजी मालिकी कयो त अचो। सिंध में तालीम खे तबाह कयो वियो आहे। सिंध में ॿ माफ़िया आहिनि वॾियूं, हिकु प्राइवेट स्कूलनि जी, ॿी प्राइवेट अस्पतालुनि जी। असां GSN क़ौमी महाज तरफ़ां इन शइ गाढ़ी दे तू, गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे तू, गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे तू, गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे यार, गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे। ज़ालिम तुंहिंजो वक्त पुॼी वियो, भोंगिया भोंगिया में हूँ भागी,
दे गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे हे सब शहरन वारा बागी हो सब शहरन वारा बागी हे सब शहरन वारा बागी कारा शहर उजाड़ी दे तू कारा शहर उजाड़ी दे तू गाढ़ा गोढ़ा गाढ़ी दे ज़ालिम तुही जो वक्त पुजी वियो ज़ालिम तुही जो वक्त पुजी वियो एहतजाज आ वो सभी कौम पर से गडल एहतजाज आ ये एहतजाज साबित थो करे त सिंध जे अंदर एक नए सिरे एक सियासी शऊर ए पंहिंजी धरतीअ ते धारिंडे जेके काबिज़ थियण घुरनि था असांजो पेट फुरण घुरनि था असांजो कारूंजर फुरण घुरनि था उन जे ख़िलाफ़ ही साबित थियो आहे त अॼु सिंधी क़ौम शऊरी तौर ते गॾु थी वई आहे ऐं आईंदा कंहिं बि अहिड़े जेका पार्टी असांजी सिंध विकिणे जेका पार्टी असां पेट विकिणे जेका पार्टी असांजी ये धरती पेर न कढे उन खिलाफ़ असां सभु सिंधी माण्हू हिकु थी ऐं जदोजहद कंदासीं। काफ़ी दोस्तनि जो सभ खां पहिरियां जो तव्हां हिते आया आहियो अॼु तव्हां ॾिठो लखे माण्हू इन ऑर्डिनेंस खे जेको आहे पंहिंजो रद्द करे चुका आहिनि ऐं इन खां पहिरियों रद्द करे चुका आहिनि। वधीक जेका आहे 15 तारीख़ ते वॾो हिकिड़ो इज्तिमा कराची में करे इन खे असीं रद्द कंदासीं। इंशाअल्लाह इहा जेका आहे रद्द कयो वेंदो इहो रद्द ई थींदो। वफ़ाक़ जो जबरी कब्ज़ो आहे सिंध जी सरज़मीन ते सिंध जे ॿेटनि ते सिंध जे कारूंजर ते सिंध जे दरिया ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ही जेको आहे ऑर्डिनेंस आणींदा सिंध हुकूमत जी मिली भगत सां जेको आहे कब्ज़ा जेको जारी आहे उन कब्ज़े ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जो ही जेको लखे माण्हुनि जो जेको आहे मुज़ाहिरो हुयो उन्हनि मुकमल तौर ते हिन सदारती ऑर्डिनेंस खे जेको आहे रद्द कयो ऐं मुतालबो कयो त जेकॾहिं सिंध जी धरती ऐं उन ते वालाड़ कई वई त सिंध जे माण्हू मज़ामत कंदा वेड़ कंदा ऐं कंहिं बि सूरत में ही जिबरी ऑर्डिनेंस या जिबरी कानून जेको आहे उहो क़बूल कोन कंदा। समझनि था त मर्कज़ जी ज़्यादती कई आहे ही सिंध जा ॿेट विकिणी त पोइ उन्हनि वटि ॿ रस्ता आहिनि या हू काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में वञनि काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट वञी या घुर कनि त ही सिंध खे खपाइण जो गैर मुल्की खपाइण जो ही मनसूबो असांखे नामंज़ूर आहे या जेकॾहिं इख़्तिलाफ़ थी पए सूबनि ऐं वफ़ाक़ में त हुननि खे कोर्ट सां रुजू करणो पवंदो। जेकॾहिं कोर्ट में नथा वञनि ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में न वञनि त पोइ जीअं डॉक्टर साहब चयो पोइ पक सुञाता पंहिंजा के धारियुनि सां गॾु दाड़े में उनजे करे असांखे ॾाढो अफ़सोस थो थिए जॾहिं हिन मुल्क में शामिल थिया आहियूं अॼु ताईं असांजी जाग्राफी महफ़ूज़ न आहे। बन यूनिट अचे पेट्रो बलजाती निज़ाम अचे या अॼु ही जेको सिंध जो ही 6000 किलोमीटर आउं चो 22 किलोमीटर समुंड में ऐं 270 किलोमीटर सामूंडी पट्टी जॾहिं असांजे हितां जे सिंध हुकूमत ज़रदारी जे मार्फत मुराद अली शाह या जॾहिं गैर मुल्कनि खे ॾेई छॾी आहे हेॾो वॾो सौदो कयो आहे 1.5 साल खां कमु पियो हलियो ऐं उहो सिंध हुकूमत जे मार्फत तामीरात जी इब्तिदा थी चुकी ऐं जंहिं महिल साम्हूं थियासूं त अफ़सोस था चऊं त असांखे पाकिस्तान फ़ौज जूं गनूं साम्हूं आहिनि। हाणे जेकॾहिं वफ़ाक़ ऑर्डिनेंस कढंदो सिंध हुकूमत उन्हनि खे लिखी ॾींदी ऐं पाकिस्तान फ़ौज पंहिंजूं सरहदूं बचाइण जे बजाए हितां जे मोबे वतन माण्हुनि जे साम्हूं कंदी त ही मुल्क कीअं हलंदो ही फेडरेशन इन नमूने सां न हली सघंदो। उनजे करे असांखे बाज़ार क़ौमी कारकुन जीअं असां हिन वक़्तु हैदराबाद में बीठा आहियूं तो हिते तमामु कॉम्प्रेस पार्टियुनि जो जेको गॾियल हिकिड़ो धरणो ऐं रैली थियो ऐं असां हुते पहुतासीं पाण उन्हनि जा वीचार वठी पाण ॿुधोसीं। उन्हनि जो इहो ई चवणु हो त असांजे ॿेटनि जे मथां जेके कब्ज़ा आहिनि ऐं सिंध सां जेके नाइंसाफ़ आहिनि वफ़ाक़ पारां या सिंध जी हुकूमत पारां तो उहे असांखे नामंज़ूर आहिनि ऐं पंहिंजो उन्हनि इहे जेके रद्द कया आहिनि। फारूक बंगवार, सोच टीवी, हैदराबाद।
सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.